नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ॾहूं मेल में खबर ॾींदा हलूं त ॾहूं मेल में बदनाम ज़माना मंशियात फरोश ستار लग़ारी जो चर्च ज़हरीले कचे शराब जे अॾे ते स्कूली शागिर्दनि खां सरे आम हराए रहियो आहे। पुलिस जी सरपरस्ती में जारी सवें नौजवान ऐं मासूम ॿार मंशियात जा आदी बणिजी विया आहिनि। केमिकल नशे वापराइण सां केतिरे नौजवान पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेठा। नौजवान ऐं नंढी उमिरि जे ॿारनि खे ज़हरीलो शराब ॾेई उन्हनि खे नशे करण जो आदी मुजरिम बणाए छॾियो। पुलिस मंथली एवज़ चर्च शराब अॾो हली रहियो आहे, जेको चर्च शराब जो गैर कानूनी विकिरो करे रहियो आहे। इहे नौजवान सरेआम चर्च ज़हरीलो शराब ख़रीद करे होटलुनि, पार्कुनि, चौराहनि, रस्तनि ते वापराइण बाद ज़हनी तवाज़ुन विञाए वञनि था ऐं सॼी राति नशे में घटियुनि गलियुनि में घुमंदे ॾिसजनि था। चर्च ज़हरीलो शराब वापराईंदड़ असर आहे माण्हू ख़तरनाक बीमारी में वकोड़जी वञनि था, जहिड़ोकि कारी कामण, गुर्दनि जो फेल थियण, उन खां अलावा दिलि ऐं जिस्म खे नुक़सान पहुचाईंदड़ ज़हरीलो शराब आहे। अवाम पारां IG सिंध खां मुतालबो कंदे चयो त ॾहूं मेल शहर में सरेआम नौजवाननि खे चर्च ज़हरीलो शराब विकिरो कंदड़नि खे गिरफ्तार करे मुकम्मल बंदि कयो वञे, नौजवान नस्ल तबाह थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।